हूँ तो सिंध जो हर शोबो बदतरीन हालत में है, पर सिंध में बुनियादी तालीम की मुकम्मल तबाही ॼण त सॼी सिंध के आईंदे के सवालिया निशान बणाए छॾियो आहे। 21वीं सदी जे हिन क़ाबिलियत महारत ऐं चटाभेटी के दौर में कहिड़ी क़ौम ऐं कहिड़ो समाज आहे जेको तालीम ऐं मयारी तालीम खां सवाइ अॻिते वधण जो ठलो तस्वर बि करे सघे थो। सिंध में बुनियादी तालीम की ही तबाही का हिक अध हुकूमत में न थी आहे, पर गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां मरहलेवार थी आहे। पर सिंध में तालीमी तबाही में बेहतरी लाइ जेका वसी तर ऐं डिघे मुदे वारी हिकमत अमली घुर्जे उहा नज़र नथी अचे। जेकॾहिं हिन 21वीं सदी में सिंध की तालीम जो इहो हाल हूंदो त पोइ सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे आईंदे जी तबाही ऐं ज़वाल जी सूरत हाल जी ॿी कहिड़ी साबिती थींदी। सिंध में नामनिहाद मथे ऐं विचोले तबके जा ॿार त वरी बि सुठनि प्राइवेट स्कूलनि में तालीम हासिल करे वेंदा ऐं घणे भाङे उन्हनि जो वॾो अंग वॾो थी महिमान पखियुनि वांगुरु ॿाहिरियां मुल्कनि ॾांहुं उॾामी हलियो वेंदो। पर सिंध जे अक्सरियती ग़रीबनि जे ॿारनि जो छा इहो ई नसीब हूंदो त हू हिन 21वीं सदी में बि तालीम जे बुनियादी हक़नि खां अमली तौर ईअं ई महरूम रहंदा। मां सम्झां थो त वक़्तु अची वियो आहे त सिंध में तालीम जी तबाही जे सुवाल खे घुर्बल संजीदगी सां हथ में खणिजे ऐं उन दस में हुकूमत, सियासी पार्टियुनि, मीडिया, सिविल सोसाइटी ऐं मजमूई तौर सॼे मुआशिरे खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। उमर कोराई, मीरपुर माथिलो।